नासिनवाला के आगा कंदासी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सरकारी ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज करण वारे केस की ॿुधणी थी आहे। अदालत जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू का पुछाणो कयो त अवां केतिरी सरकारी ज़मीन आजी कराई आहे। इत्मीनान जोगो जवाब न ॾियण ते अदालत सीनियर मेंबर के छंड पटी। उन मौके ते चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां सीनियर मेंबर ते कावड़ जो इज़हार कयो ऐं रिमार्क्स ॾींदे चयो त असां सां रांदि न खेॾियो। अध खां वधीक सिंध जूं सरकारी ज़मीनूं कब्ज़े हेठां आहिनि। इहे नज़र नथियूं अचनि। मुंशी आहियो, बाबू आहियो, क्लार्क आहियो, छा आहियो तव्हां? अदालत वधीक रिमार्क्स ॾींदे चयो त एंटी इंक्रोचमेंट अदालतूं बि कुझु न पियूं कनि। आगा कई पिया कि सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सरकारी ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज करण वारे केस की ॿुधणी थी आहे। अदालत जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू का पुछाणो कयो त अवां केतिरी सरकारी ज़मीन आजी कराई आहे। इत्मीनान जोगो जवाब न ॾियण ते अदालत सीनियर मेंबर के छंड पटी। उन मौके ते चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां सीनियर मेंबर ते कावड़ जो इज़हार कयो ऐं रिमार्क्स ॾींदे चयो त असां सां रांदि न खेॾियो। अध खां वधीक सिंध जूं सरकारी ज़मीनूं कब्ज़े हेठां आहिनि। उहे नज़र नथियूं अचनि। मुंशी आहियो, बाबू आहियो, क्लार्क आहियो, छा आहियो तव्हां? अदालत वधीक रिमार्क्स ॾींदे चयो त एंटी इंक्रोचमेंट अदालतूं बि कुझु न पियूं कनि। खबर शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सरकारी ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज करण वारे केस की ॿुधणी थी आहे। ॿुधणीअ जे हवाले सां के आगाह कई पिया। अदालत जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू का पुछाणो कयो त अवां केतिरी सरकारी ज़मीन आजी कराई आहे। इत्मीनान जोगो जवाब न ॾींदड़ अदालत सीनियर मेंबर के छंड पटी। उन मौके ते चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां सीनियर मेंबर ते कावड़ जो इज़हार कयो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सरकारी ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज करण वारे केस की ॿुधणी थी आहे। अदालत जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू का पुछाणो कयो त अवां केतिरी सरकारी ज़मीन आजी कराई आहे। इत्मीनान जोगो जवाब न ॾींदड़ ते अदालत सीनियर मेंबर के छंड पटी। उन मौके ते चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां सीनियर मेंबर ते कावड़ जो इज़हार कयो ऐं रिमार्क्स में चयो त असां सां रांदि न खेॾियो। अध खां वधीक सिंध जूं सरकारी ज़मीनूं कब्ज़े हेठां आहिनि। उहे नज़र नथियूं अचनि। मुंशी आहियो, बाबू आहियो, क्लार्क आहियो, छा आहियो तव्हां? अदालत वधीक रिमार्क्स ॾींदे चयो त एंटी इंक्रोचमेंट अदालतूं बि कुझु न पियूं कनि।